अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों, अचण वारे एपिसोडनि में हिकु त ज़बरदस्त तव्हांखे कहाणी ॿुधायां। दरिया ख़ान जे अचण सां ड्रामे खे चार चंड लॻी आहिनि। दरिया ख़ान वरी मामा लालू बि अची वियो, जंहिंमें ज़बरदस्त सीन हाणे तव्हांखे कॉमेडी वारा बि ॾिसण वटां मिलंदा ऐं दरिया ख़ान जे दिलेरी जा बि सीन ॾिसण वटां मिलंदा। ऐं इहो दरिया ख़ान सभिनी खे चणा चवाईंदो ऐं इन्हनि खे अहिड़ो सिधो कंदो जीअं कुटको बार बार ॾींदो पियो अचे। कंहिं टाइम अकबर ख़ान जे माण्हुनि खे, कंहिं टाइम वरी रावल जे माण्हुनि खे, सभिनी खे सटको ॾींदो बार बार अॻिते बि। यानी ड्रामो अञा हिकु ॿ नवां अदाकार बि ऐड थींदा आहिनि ड्रामे में। दोस्तों, अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। अगरि हीअ तव्हांखे अपडेट सुठी लॻी, महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, छो त असां कोशिशि कंदा आहियूं सभ खां सुठी नई बहितरीन आला क्वालिटी जी अपडेट रिव्यू करे तव्हांखे सभ खां पहिरियों ॿुधायूं ऐं तव्हां ताईं सभ खां पहिरियों पुॼायूं। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हांखे ख़ुशि रखे।